एमडीएस यूनिवर्सिटी MA फाइनल ईयर जो पंजो पेपर जंहिंमें हिकु किताबु रखियलु आहे वारीअ भरियो पलान नारायण श्याम जी जो। वारीअ भरियो पलान 1959 में अजंता पब्लिकेशन अजमेर प्रकाशित कयो हो ऐं हिन किताब ते साहित्य अकेडमी नई दिल्ली द्वारा 1970 में इन्हनि खे इनाम अता कयो वियो हो। नारायण श्याम जे बारे में मोहम्मद इब्राहिम जी चवनि था, हिन जी कलाम हिन जे वाता ॿुधण जी सोचे रहिया हुआसीं, तॾहिं हू असांखे अलविदा करे एतिरो दूर वञी निकितो जो हिन जी वापसीअ जी उम्मीद ई न रही। श्याम जी शाइरीअ में ॿोलीअ जी मधुरता, कल्पना जी उॾाम, धरतीअ जी सूंह ऐं सुगंध सां लॻाव, सिंध ऐं इंसाननि जे रंगारंग जज़्बात जो इज़हार मिले थो। ही हिननि जे लाइ चया, ये अदीबनि जा राया आहिनि, मोहम्मद इब्राहिम जी हिननि जे लाइ चया। इन में ई कीरत बाबाणी जिन चवनि था, श्याम ऐं अयाज़ लॻभॻि साॻे दौर जा शाइर आहिनि। ॿई अॼु जे दौर जा एवज़ी ऐं नौजवान टहीअ में बहितरीन अहल सुखन आहिनि। ॿिन्ही वटि फ़न ऐं ख़्याल जूं बुलंदियूं आहिनि। श्याम जी हिननि जी शाइरीअ जी जेतिरी बि तारीफ़ हिननि अदीबनि कई आहे ओतिरी घटि आहे। नारायण श्याम जी शख़्सियत ऐं शख़्स। नारायण श्याम जी जो जनम 22 जुलाई 1922 में ऐं संदसि वफ़ात थी 10 जनवरी 1989 में। नारायण श्याम जो जनम नारायण श्याम सिंधी ॿोलीअ जो वॾो शाइर ऐं तख़लीक़कार हो। नारायण श्याम ज़िले नवाबशाह जे नौशहर तहलके जे हिकु ॻोठ खाई कासिम में 22 जुलाई 1922 में पैदा थियो हो। हिते प्राइमरी शिक्षा वरिती। साहिब मुंबई विश्वविद्यालय मां पराशियन में 1943 में BA जी डिग्री वरिती ऐं नौशहर में हिकु मदरसा में पराशियन जो अध्यापक अक्टूबर 1947 ताईं रहियो। विरहाङे खां अॻु संदसि पिता गोकुलदास नवाबशाह में रेवेन्यू डिपार्टमेंट में मजिस्ट्रेट हो। विरहाङे खां पोइ जनवरी 1948 में मुंबई मां थींदो अची अजमेर वसायई। हिते कुझु महीना रहण खां पोइ पोस्ट ऐं टेलीग्राफ डिपार्टमेंट में ऑडिट ऑफिस में लॻी वियो ऐं दिल्लीअ में परिवार सां अची थाईको थियो। नारायण श्याम जी शादी 1940 में साइती सिंध जे राय सिंघाणी परिवार में थी। खेसि 4 पुट ऐं 4 धीअरूं हुयूं। नारायण श्याम 12 सालनि जी उमिरि में लोकप्रिय काफ़ियनि जो नक़ल कंदे शहर चवणु शुरू कयो। हिकु मैगज़ीन में छपियल कुझु शेयरनि जे मथां उन जो वज़न यानी छंद या काफ़ियो लिखियलु हो, जंहिंजी माना हिन साहिब पंहिंजे पिता साहिब खां पुछी ऐं मतिलबु सम्झियो ऐं शहर रचणु शुरू कयो। नारायण पंहिंजो तख़ल्लुस श्याम पंहिंजे पड़ोसी ऐं दोस्त श्याम जी दोस्तीअ में अची रखियो। श्याम जे घर ई संदसि मुलाक़ात परसराम जिया सां थी ऐं परसराम जिया जे ज़रिए शेख मुराद अली काज़िम सां थी, जेके नारायण श्याम खे गज़ल लिखण जे बारे में सलाह ॾींदा हुआ। DJ सिंध कॉलेज कराचीअ में पढ़ंदे संदसि मुलाक़ात शेख अयाज़, हरी दिलगीर ऐं ॿियनि कुझु शाइरनि सां थी। नारायण श्याम जो पहिरियों किताबु हरी दिलगीर सां गॾु 1953 में माकफुड़ा जे सिरे सां छपिजी पधिरो थियो।